नाज़रीन खे घोटकी में अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। काज़ीवाह में 3 नींगर वहिंजण दौरान बुड़ी विया। अहम ख़बर है मां ताईं पहुंचाईंदा हलूं। बुड़ी वियलनि मां 2 नींगरनि खे बचायो वियो आहे, जॾहिं त 1 नींगर जी ॻोल्हा जारी आहे। कोट जहानपुर शरीफ जा रहवासी 3 नींगर रिहान मंगणहार नईम ऐं ज़ीशान मंगणहार काज़ीवाह में बुड़ी विया आहिनि। 2 ॼणनि खे बचायो वियो आहे। ज़ीशान मंगणहार जी ॻोल्हा जारी आहे। इन हवाले से राब्तो किया है घोटकी में मुश्ताक लिगारी सां। जी मुश्ताक, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी घोटकी वेझो काज़ीवाह में 3 नींगर वाह में वेझे ते बुड़ी विया। बुड़ी वियलनि में 2 नींगरनि खे वाह मां कढियो वियो। 1 जी जेको ॻोल्हा अञा ताईं जारी आहे। ॻोठ जहानपुर शाह शरीफ जा रहवासी 3 नींगर रिहान मंगाणा नईम ज़ीशान मंगाणा काज़ीवाह में वेझे ते बुड़ी विया हुआ, जंहिं धन मां 2 नींगरनि खे ॻोठण पंहिंजी पाण तहत ॻोल्हे बचाए वरितो आहे। ऐं 1 ॼणे जो 5 ॼणनि जो नींगर आहे ज़ीशान जी ॻोल्हा जारी आहे, जंहिंजो हिन महिल ताईं जेका आहे अञा ताईं उनजो लाश हथ न थी आहे। ॻोठाणनि जो इहो बि चवणो त वाह में पाणी तेज़ रहे खेनि ॻोल्हा करण में अञा ताईं मुश्किलात अचे पई। इहो बि चवणो त वाह बंदि करणु आपाशी ते अमल खे इतलाह थी कयो, पर उन्होंने हिन वक़्त ताईं जेको वाह बंदि न कयो आहे। ॻोठाणनि बसि डीसी घोटकी खे अपील कई वाह बंदि कयो वञे, जीअं जेको आहे नींगर जेको बुॾी वियो आहे उनजो लाश कढी सघूं। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।